सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, हिन खां अॻु में हज़रत साईं सैयद अमीर अली शाह पुरमग़ज़ ॾाढो मोहब्बत भरियो ख़िताब फरमायो। रब करीम जल्ल शानहू शल असांखे दीन जी सम्झ ऐं दीन जी ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बारी तबारक व तआला जल्ल शानहू जे मुक़द्दस कलाम जा जेकी आयात बय्यिनात हिन फ़क़ीर तिलावत कयूं, उन्हनि मुबारक अल्फाज़नि जे अंदरि रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, कूनू हुजो या बनिजी वञो। ए ईमान वारो, तव्हां बनिजी वञो। बस हिकिड़े सुभाणे अल्लाह चई। रब फरमाए त ए ईमान वारो तव्हीं बनिजी वञो। मुंहिंजा मौला छा बणिजी वञो? रब तो फरमाए त ए ईमान वारो तव्हां बनिजी वञो। छा बनिजी वञो? रब फरमाए अंसार अल्लाह, तव्हां अल्लाह जा मददगार बणिजी वञो। कंहिंजा मददगार? कंहिंजा मददगार? तव्हां ए मोमिनो, ए कलमे वारो, ए ईमान वारो, तव्हां अल्लाह जा मददगार बणिजी वञो। रोचक ॻाल्हि दिमाग़ में वेठी, रब ख़ालिक आहे न, रब मालिक आहे न, खज़ाना मुल्कनि जो ताक़त वारो केरु आहे? असीं ताक़त वारा आहियूं या रब ताक़त वारो? रब थो फरमाए त ए ईमान वारो तव्हीं अल्लाह जा मददगार बणिजी वञो। कमा क़ाल ईसा इब्न मरियम लिल हवारियीन, जीअं ईसा पुट मरियम जे हवारियुनि खे, पंहिंजे जमायती साथियुनि खे चयो, मन अंसारी इलल्लाह, तव्हां मां केरु आहे जेको मुंहिंजो मददगार थिए अल्लाह जे पासे? तव्हां मां केरु आहे जेको अल्लाह जो मददगार थिए? क़ाल अल हवारियून नहनु अंसारुल्लाह। हवारियुनि चयो त ईसा असीं अल्लाह जा मददगार आहियूं। रब ईअं मिसाल थो ॾिए त जीअं हवारियुनि खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो त तव्हीं अल्लाह जा मददगार थियो, सॼी पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी जमात खे, पंहिंजे साथियुनि खे चई त तव्हीं अल्लाह जा मददगार थियो। उन्हनि चयोसीं असीं अल्लाह जा मददगार आहियूं। इहो मिसाल ॾींदे रब थो फरमाए त ईमान वारो तव्हां बि ईअं अल्लाह जा मददगार थी वञो। जीअं ईसा जे मददगारनि, जीअं ईसा जे हवारियुनि अल्लाह जे मददगारी जो ऐलान कयो हुयो, तव्हां ईअं अल्लाह जा मददगार थी वञो। हाणे सवाल ज़हन में आहे त असीं आजिज़ बाना, असीं अल्लाह जी कहिड़ी मदद कंदासीं? असीं त अल्लाह जे फज़ल सां तकी रहिया आहियूं। खाराए बि हो, प्यारे बि हो, ॾिए बि हो, असीं त उन जा बंदा आहियूं, उनजी टुकरनि ते पलजी रहिया आहियूं। असीं उन मालिक जी कीअं मदद कंदासीं? ॻाल्हि सम्झ में आई? प्यारा दोस्तो, हज़रत ईसा जो मिसाल रब करीम ॾिनो
त जन ईसा रूहुल्लाह जी मदद कई उन्हनि ॼण के अल्लाह जी मदद कई। अल्लाह जे नबी जी, अल्लाह जे प्यारे बाने, अल्लाह जे बरगुज़ीदा बाने, उन जी नेक रस्ते में, चंगे रस्ते में जन ईसा रूहुल्लाह जी मदद कई। उन्हनि ईसा जी मदद कोन कई, असल में अल्लाह जी मदद कई। समझो, रब तो फरमाए त जीअं उन्हनि ईसा जे जमायतुनि पंहिंजे प्यारे अॻवान पंहिंजे रहबर जी मदद कई हुई, तव्हां बि ईअं अल्लाह जा मददगार थी वञो। अल्लाह खे तव्हां जी मदद जी ज़रूरत न आहे। अल्लाह पाक आ, रब इज्ज़त खां आज़ी खां रब पाक आ। रब जे पाननि जी तव्हां मदद कयो था, ख़ुदा जे ख़ल्क़ जी तव्हां मदद कयो था, के मिस्कीन जी मदद कयो था, के ॾुकड़ियल जी मदद कयो था, के मोहताज जी मदद कयो था, त इहा उन मोहताज जी मदद न आहे, उन जे ख़ालिक, उन जे ठाहिण वारे, उन जे मालिक जे फरमान खे तव्हां मञो आहे ॼण त तव्हां अल्लाह जी मदद करे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह जे प्यारनि जी, अल्लाह वारनि जी, अल्लाह जे बाननि जी मदद करण, इहा दरअसल अल्लाह जी मदद करणी आहे। हदीस पाक में अचे तो, हदीस कुदसिया मिशकातुल मसाबीह में हदीस मौजूद आहे। मुझे सोने हबीब फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त रब करीम फरमाईंदो, मुंहिंजा बाना मां तुंहिंजे पाड़े में बीमार थी पियोसि, तूं मूंखां पुछण ई न आई। हिकिड़े बाने खे रब फरमाईंदो त मां तुंहिंजे पाड़े में बीमार थी पियुसि, तूं मूंखां पुछण ई कोन आई। चवंदो, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, तूं बीमारी खां पाक आ। ए मुंहिंजा मालिक, मां तोखां कीअं पुछण अचां। रब फरमाईंदो, मुंहिंजो फलाणो बानो तुंहिंजे पाड़े में बीमार थी पियो, जे तूं उन खां पुछण अची हा त ॼण के तो मूं रब जी ज़ात खां पुछा कई। रब फरमाईंदो, सो मुंहिंजा बाना मां बुखारो हुयुसि, मां उञारो हुयुसि, तो वटि आयुसि, तो मूंखे मानी न खाराई, तो मूंखे पाणी न पियारियो। अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला, तूं खाइण खां पाक आहीं, तूं पीअण खां पाक आहीं। हे मुंहिंजा रब करीम, कीअं तोखे मानी खारायां हा, कीअं तोखे पाणी पियारियां हा। रब फरमाईंदो, मुंहिंजा बाना फलाणे वक़्त में मुंहिंजो बांगड़ो उञारो तो वटि आयो, बुखारो तो वटि आयो, जे उन खे मानी खाराई हा, जे उन खे पाणी पियारी हा, ॼण के मूं रब खे खाराई पियारी। ॻाल्हि सम्झो, दुनिया में ॿ तबका आहिनि, हिकिड़ा सरंदी वारा आहिनि, ॿिया पस्त पियल आहिनि। हिकिड़ा पंहिंजी सांझी वारा आहिनि, हिकिड़ा मोहताज आहिनि, ग़रीब आहिनि। जेके जन खे रब दौलत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे, माल ॾिनो आहे, मिल्कियत ॾिनी आहे, उन्हनि जो हक़ आहे त उहे हेठे तबके वारनि जी मदद कनि। उन्हनि जी मदद करण इहा बि अल्लाह जी मदद। ॿियो तबको आहे जेको अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल आहे, नबीयनि जी सूरत में या अल्लाह जे वलीयनि ऐं सालिहनि बाननि जी सूरत में। इहो तबको अल्लाह जे दीन जी ख़िदमत करण जे लाइ मामूर थियल आहे। उन तबके जी मदद करण, उन जी हिमायत ऐं नुसरत करण, उन सां दम कदम थी हलण, इहा बि अल्लाह जी ज़ात जी मदद आहे। ॻाल्हि सम्झो, अल्लाह वारनि जी मदद कयव ॼण अल्लाह जी मदद कयव, ग़रीब मिस्कीन मोहताज माण्हुनि जी मदद कयव ॼण अल्लाह जी मदद कयव। अॼु असांजो छा हाल बणियो आहे, हर दिल, हर खोपड़ी, हर ज़हन सिर्फ़ पंहिंजे मतिलब परस्ती में, पंहिंजे मफ़ाद जे पूॼा में मसरूफ़ आहे। हर को चाहे तो मूंखे नफ़ो मिले, पोइ को ॿुॾे थो त भली वियो ॿुॾे,
को रोए थो तो भली पियो रोए, को मोहताज आ तो भली पियो चिचलाए, पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर। मौलवी साहब पियो ॿुधाए त कंहिंजी ठगी, कंहिंजी गाह जी भरी, कंहिंजो सही मुंहिंजा कहिड़ी शइ चोराई थो त इहो नथो ॾिसे त मथां कंहिं बेवाह औरत जी शइ हुजे, मथां कंहिं यतीम बचड़े जी इहा मिल्कियत हुजे, मथां कंहिं मोहताज जी मिल्कियत हुजे, ॿिए जो एहसास न आहे। गरीब जी हमदर्दी दिलुनि मां निकिरी वई आहे। हर को पंहिंजे नफ्स जे लाइ, पंहिंजे जान जे लाइ सोचे रहियो आहे, पर महबूब जे उम्मत जे लाइ सोचण वारो केरु कोन्हे। आहे या ग़लति थो चवां? ॻाल्हायो त सही। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां गॾिजी सलाद पढ़ो त रहमत वसे। मुझो सुहिणो हबीब, मदीने वारो ताजदार, जंहिंजो मिसल काइनात में आयो न कोई ईंदो। आओ वो शान वारो महबूब, उन महबूब जा इखलाक छा आहिनि, उन महबूब जा किरदार छा आहिनि। जरा मुसलमान उन पासे ॾे बि ध्यानु करे ॾिस। जॾहिं मुंहिंजे दिल भर नबी दुनिया ता पर्दो फरमायो आ त हज़रत अबू बकर सिद्दीक खलीफ़े अव्वल बणियो। सिद्दीक अकबर मसनद खिलाफत जे मथां फाइज़ थिया आहिनि, अमीरुल मोमिनीन बणिया आहिनि। त हिकिड़े ॾियारे हज़रत अबू बकर जे दिल में ख्याल आयो त हिन कखा ऐं झूपड़े में मुंहिंजा सोना हबीब रोज़ वेंदा हुया। जरूर को सबब हूंदो, जरूर का ॻाल्हि हूंदी जो रोज़ मिस्कीननि जो मददगार नबी इन घर में रोज़ वेंदो हुयो। वञी ॾिसां त सही त ॻाल्हि छा आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक उन घर में वञे त हिकिड़ी ॿुढड़ी औरत आहे जेका अखियुनि खां वॾी आहे, आजिज़ा हीणी आहे। उहा औरत रोए थी वेठी, अखियुनि मां लुड़क वहनि सां। सोने सिद्दीक अकबर फरमायो त अमड़ तूं छो थी रोई? चेती ओ बच्चा रोआ थी हिन जे करे जो ॿुधो अथमि त ॿिन्ही जहाननि जो सरदार दुनिया ता पर्दो करे वियो आहे। जो मुंहिंजो महबूब मूं ॿुढड़ी औरत जी रोज़ च संभाल लंदो। मुंहिंजे बकिरनि खे मदीने वारो साईं पंहिंजे हथनि सां चे ॾोहंदो हुयो, उन्हनि खे गाह पिराल विझंदो, मुंहिंजे बकिरनि खे पाणी पियारींदो, मुंहिंजे घर जी सफ़ाई मदीने वारो मीर पंहिंजे पाक हथनि सां कंदो। अॼु रोए थी हिन जे लाइ जो मूं ॿुढड़ी जी संभाल केरु लंदो, मूं ग़रीब मिस्कीन जी मदद केरु कंदो। इहा औरत रोए बि पई, पंहिंजो इहो हाल बि ॿुधाए पई त सोने सिद्दीक जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। रोई वञे थो जी चल, इहो प्यारो पीरी त सभिनी ग़रीबनि जो गमखार हुयो, इहो त सभिनी जो मददगार हुयो। मां हाणे उन महबूब जो आऊं खलीफ़ो बणियो आहियां। घबराए न, रोज़ानो तुंहिंजे घर जी बुहारी मां अबू बकर चे ॾेई वेंदुसि, तुंहिंजे बचिरनि खे आऊं ॾुही वेंदुसि, तुंहिंजे घर जी सार संभाल आऊं लही वेंदुसि। सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजो सोनो सिद्दीक अकबर रोज़ानो उन ॿुढड़ी जे घर जी वञी सार संभाल लही ईंदो आहे, पंहिंजे प्यारे पैगंबर जे सुन्नत ते अमल कंदो आहे। अब ॻाल्हि सम्झी? हा, अॼु तुंहिंजे पाड़े में का ॿुढड़ी आहे, को पोड़ो आहे, को ज़ईफ़ आहे, तूं छा थो चवीं? हिकिड़ो माण्हू पियो चए त हिते घर में न पोड़ो पीउ हुजे, हुनखे कुते धारण जी ज़रूरत ई कान्हे। पीउ पोड़ो थी वञेसि न, पोइ कुते धारण जी, कुतो भौंकंदो आहे न, इहो पोड़ो पियो पाणे भौंकंदो। अफ़सोस, अरमान, अब्बे खे कुते वांगुरु थो सॾे।
वो पोड़ो जो ॻाल्हाए, अरे पोड़ा तू तो बंद कर, बड़ा बात बंद कर, तो मगज ही खाई हुई। अबे जी इज्जत नाहे, अम्मा जी जल जी इज्जत नाहे। जे अम्मा वात जा गिरह कदी तोखे खाराया, तुझे मथा लोलियूं ॾेई पे तोखे सुम्हारियो, तुझे मथा ओजागम पे कया, तुझे लाए मुझी अम्मा जी जल अमड़ तोखे केॾा न जतन करे पे तुझी अमड़ तोखे पालियो। अॼु उहा अम्मा तोखे नथी वणे, अॼु तोखे अबो नथो वणे। ओ मुसलमान, कीअं त तुंहिंजी दिलि सख़्त बणिजी वई आहे, तुंहिंजे दिल में जा बाज अलाए काॾे निकिरी वई आहे। रहम तरस हया शर्म अलाए केॾो दिलनि मां मोकिलाए वियो आहे। अहिड़ी का ख़ुदगर्ज़ी मन में अची वई आहे जो के ग़रीब के ॾुकियल जे लाइ को सोचण जे लाइ बि तयार न आहे। अब आहे या ग़लति चओ? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुढ़ड़ी जो वाक्यो तो तुम ॿुधो। उहा बुढ़ड़ी जेका बुतन जी भरी खयूं मक्के जे रस्ते ते वेठी हुई, मुझे सोने हबीब पुछुसे, ओ कुराड़ी अम्मा तुहे बार खयूं कीअं वेठी आ? चेती अम्मा मक्के में हिकिड़ो जादूगर पैदा थियो आ, नालो उन जो मुहम्मद आ। अबा आवाज़ ॾाढो मिठो अथसि, गुफ़्तार ॾाढी भली अथसि। अबा चवनि था अहिड़ो जादूगर आ जो जेको हिकिड़ो भेरो उन सां मिलंदो आ, पंहिंजो अबाणो दीन छॾे कलमो पढ़ी मुसलमान बणिजी वेंदो आहे। अबा सॼी उमिरि थी बुत पूजे पूजे हाणे अछड़ो मथो थियो आहे, डिॼां थी मता मोहम्मद जो जादू मूंखे लॻी वञे, मता मां अबाणो दीन छॾे ॾियां। तंहिंजे करे हाणे नंढड़ो खणी ॿाराड़ी ते मके जे ॿाराड़ी में फलाणे ॻोठ में माइट लादमि, सो उते वञी बाक़ी ज़िंदगी गुज़ारींदसि, अबाणो दीन न छॾींदसि। अम्मा भला हे ॿार छाजो आहे? चइबा हे बुत अथमि, हे मुंहिंजा ख़ुदा आहिनि, हिननि जी पूजा कंदी आहियां, सो खणी नथी सघां, वेठी आहियां त को खणाए। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो से, ओ अम्मा जे मोकल ॾीं त तुंहिंजो ॿार मां खणाए हलां। अबा हाणे ॿार त तूं खणंदे, पर तूं अलाए केरु आहीं, मुंहिंजा बुत खणी हलियो वञी त पोइ? साईं फरमाए त मां हाणे हीअं कर जो मुंहिंजी दामन खे तूं झलियो, मुंहिंजी दामन खे झलियो, मां तुंहिंजो ॿार खणी थो हलां। महबूब नुआ बुतनि जी भरी मथे ते रखी, औरत मुंहिंजे आका जी दामन खे झलियो आहे। कुर्बान उन्हनि पाक हथनि तां कुर्बान वञे जेके मुस्तफा करीम जे दामन सां लॻी वञनि। हाणे औरत घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो आहे, नाशाइस्ता लफ़्ज़ पई ॻाल्हाए। अबा अहिड़ो मुहम्मद आ, अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, असांखे अबाणे दीन खां रोके थो। अबा हीअं महबूब उन जूं ॻाल्हियूं ॿुधनि बि पिया ऐं मुस्कुराईंदा वञनि पिया। महबूब मिठा तुंहिंजे मुरकड़ ताम सदके, सही मुरकड़ ताम सदके, अम्मा सिद्दीक़ा जे सुई लहर तमा सदके। है महबूब मिठा तुंहिंजे मुरकड़ ताम सदके, अम्मा सिद्दीक़ा जे सुई लहर तमा सदके। बुढ़ड़ी औरत घटि वधि ॻाल्हाईंदी हले पई, महबूब उन जो ॿार बि खयूं पिया हलनि, उन जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदा हलनि, मुस्कुराईंदा हलनि। अॼु असांखे न केरु को घटि वधि हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए त छा थी तबियत बणिजी वञे, जेसीं 10 गारियूं न ॾियूंसि मोट में तेसीं दिलि नथी ठहे। पर ही मुंहिंजे प्यारे पिरीअ जो किरदार आहे, हुन जो ॻाल्हाइण, हुन जा नाशाइस्ता गुथा लफ़्ज़ कढण ऐं मुंहिंजे दिलबर नबीअ जो मुस्कुराईंदो हलण।
ओ जिनमल ने गोठ में पोताइन बुढ़ड़ी थी चवे तबायो मुझो गोठा हाने भला मजूरी केतरी वठंदे मुझे आका फरमायो त मां का मजूरी कोन वठंदो सा माई चवण लगी त भला इहो त ॿुधाए मां पंहिंजे ॻाल्हियुनि में लगी वियसि तोखां पुछ मुई कोन त तूं आहीं केरु अबा तुझो नालो छा आहे ॾाढा तुंहिंजा सुहिणा इख़लाक ॾिठा अथमि ॾाढो तुंहिंजो अंदाज़ मूंखे मोहे विधो आहे ओ अबा ॿुधाए त सही तुंहिंजो नालो छा आहे कहिड़े ज़ात कहिड़े कबीले जो ई मुंहिंजे आका मुस्कुराए फरमायो मां उहो मोहम्मद आहियां जेके सॼी रात तूं गाड़ियूं ॾींदी आई मां उहो मोहम्मद करीम आहियां जेॾीमहिल औरत मुंहिंजे महबूब करीम जो इहो इख़लाक ॾिठो आहे ओॾी महिल कलमो पढ़ी मुस्लमान बणिजी वई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पुरन साण भलायूं चंगन साण चङायूं यार हर को करे हूं पर तो जियां न को करे बुरन सां बि भलायूं चंगन सां हर को चङाई कंदो आहे पर मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो पाक किरदार आहे जो बुरन सां बि मुंहिंजे महबूब भलायूं कयूं गरीबन जी गमख़्वारी कयूं मिस्कीनन जी मददगारी कयूं पंहिंजे गुलामन खे बि इहो सबक सेखारियूं अल्लाह अल्लाह हज़रत सैयदना उमर फारूक सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अमीरुल मोमिनीन थियो मुसलमाननि जो बादशाह बणियो आहे अल्लाह पाक अहिड़ी बादशाही ॾिनसि अहिड़ी रोब ऐं दबदबे वारी फारूक आज़म जी हुकूमत आहे जो केसर ऐं किसरा जहिड़ा अज़ीम बादशाह उमर जो नालो ॿुधी ॾकंदा आहिनि राति थींदी हुई त सादो लिबास पाए मदीने जे खिचुनि में घुमंदो को मिस्कीन हुजे को बीमार हुजे को दर्दमंद हुजे त हली वञी उन जी मदद कंदो हाल अहवाल पुछंदो मुंहिंजा दोस्तो हज़रत फारूक आज़म रात जो वक़्तु आहे ईअं हलंदे हलंदे हिकिड़े मदीने शरीफ़ जे ॿाहिरां हिकिड़ो खेमो ॾिठई तंबू ॾिठई हिकिड़ो माण्हू आहे जेको खेमे जे अॻियां परेशान हाल वेठो आहे गमगीन माण्हू जो मुहांडो ई पथरी हज़रत फारूक आज़म जे पासे में वेठुसि अबा तू छो परेशान आहीं जैसे मुसाफ़िर आहियां परदेसी आहियां मदीने में को मूंखे सुञाणण वारो कोन्हे हिन जाइ ते पहुतो आहियां मुंहिंजी घर वारी खे हींअर वियम जा सूर आहिनि न को दाई आहे न ख़र्चो आहे न सीधो समर आहे हाणे परेशान वेठो आहियां वाक़ुफ़ बि केरु कोन्हे दाई किथां आणियां सामान सीधो किथां आणियां इन परेशानी में वेठो आहियां त हज़रत उमर फरमायुसि त घबराए न तुंहिंजो इंतज़ाम अलाह कंदो थी वेंदो हज़रत फारूक आज़म पंहिंजे घर विया पंहिंजी बेगम पंहिंजी घर वारी पंहिंजी राणी खे हुकुम फरमाइनि था त तयार थी अॼु हिकिड़े परदेसी मुस्लमान जो दाए पोतो खे करणो आहे सही वक़्त जे बादशाह जी घर वारी अॼु दाई बणिजी निकिती पाण सीधो सामान कयूं अन्न कयूं या जेको वियम जे वक़्त में सामान घुरबल हूंदो आहे पंहिंजे कुल्हनि ते पाण खयूं होॾो लखे फ़ौज सिपाह हज़रत उमर जे इशारे जे इंतज़ार में हिन पर कंहिं नौकर खे नथो चवे कंहिं बाने खे नथो चवे कंहिं सिपाही खे नथो चवे पंहिंजे कुल्हनि ते पाण उहो सामान खयो आहे पंहिंजी घर वारी खे वठी करे उन परदेसी जी मदद जे लाइ फारूक आज़म निकितो आहे
पाण पंहिंजे घर वारी खे अंदर मोकिलियो ऐं पाण उन सां वेही दिलि चोरी जूं ॻाल्हियूं करण लॻा जो परेशान आहे इन सां ख़ुशि तबई जूं ॻाल्हियूं करे इन जो ॾुख लाहियो। बीबी सां अंदर वञी उन जी घर वारी जी ख़िदमत कई आहे। जेॾी महिल माई बछड़ो ॼणियो आहे त अंदरों बीबी सगोरी चवण लॻी त ए अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक ॾियो त पुट ॼाओ अथसि। जेॾी महिल हुन परदेसी ॿुधो अमीरुल मोमिनीन जो लफ़्ज़ ॿुधई त टकी वियो त छा उमर इहो फारूक आज़म इहो टकी वियो त हज़रत उमर चयो घबराए न मां तुंहिंजो खादिम आहियां या मुंहिंजी घर वारी बि तुंहिंजी ख़िदमत जे लाइ आई आहे। बचड़ो ॼाओ आहे उनखे सीधो सामान ख़र्च पको सभु कुझु ॾेई हज़रत उमर उनखे परेशान हाल खे खिलंदड़ करे पोइ वापसि हवेली ॾे मोटी हिकिड़े भेरे शाम मुल्क जो रस्तो ॾेई कई महिल ॿाहिरि निकिरी ॾिठई हिकिड़ा झूपड़ा कखावा घरड़ा अवा कंहिंजी बादशाही में रहो था जैसे असां उमर फारूक जी बादशाही भला उमर तव्हांजी का संभाल लधी आहे हुननि खे ख़बर कोन्हे जो उमर इहो पाण आहे उमर फारूक तव्हांजी का संभाल लधी अचे न साईं किथे असांजी संभाल असां बराड़ी ते वेठा आहियूं असांखे कुझु मिलियो ई कोन्हे भला तव्हां उनखे दाह का दरख़्वास्त का ॾिनी आहे त उमर खे जी नसी असां चयो कोन अथसि तव्हां चयो ई कोन्हे दाह ई कोन कई आहे त पोइ बाक़ी कीअं तव्हांजी मदद चइसि एतिरो धन भला धारियो छो त जेके संभाले नथो सघे। हज़रत उमर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई वेठो त उमर तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो जो मुस्लमाननि जी तो संभाल न लधी आहे। वियो घर ॾे अन्न जो बोरो पाण पंहिंजे कुल्हनि ते खणी पोइ सामान जेका ज़रूरत अशरफियूं दीनार पैसा उहे बि खणी आयो सामान अचे उन ग़रीब खे ॾिनई उनखे ख़ुशि त पई बि कयई कि वाह अलाह कंदो रब करे छॾ उमर जी बादशाही तोखे मिले लाइक़ तूं ई उमर लाइक़ न आहे तूं बादशाही जो लाइक़ आहीं जो असांजी परदेसियुनि जी तो अचे हिते संभाल लधी आहे। हुनखे इहा ख़बर कोन हुई त फारूक आज़म हज़रत सैयदना उमर आदिल इहो पाण बीठो आहे। हेॾे मक़ाम ऐं हेॾे हैसियत वारा पर ग़रीबनि जी कीअं मदद कयूं। पोइ मुस्लमान तूं असां छा था चऊं पराई रिली बि गुम ॿिली बि गुम हेॾो वियो त कंहिंजो कुकड़ पकड़ियो ईंदो कंहिंजो छेलो खायूं ईंदो कंहिं ग़रीब सां ज़ुल्म कंदो कंहिंजो हक़ फॿाए वेंदो कंहिंसां ठगियूं वेठो कंदो। पोइ मुंहिंजा पिरी प्यारा इहो किरदार इस्लाम कोन सेखारियो इस्लाम जो किरदार ही आहे मदीने वारे मीर जी तालीम ही आहे त ग़रीब मिस्कीननि जो तूं मददगार थी वञ जेको उन्हनि ग़रीबनि जी मदद कंदो आहे अल्लाह उन जो मददगार हूंदो। बादशाह जी ॻाल्हि ॿुधी अथव न जेको चिश्मे ते वियो बादशाह चिश्मे ते आयो वियो को शिकार जे लाइ रस्तो भुलिजी पियो हिकिड़े झंग में आयो झंग में ॾिठी पाणी जो चिश्मो पियो वहे उते हिकिड़ो दुर्वेश पोती खिंडायूं निमाज़ बीठो पढ़े बादशाह पुछियोसि वाह फ़कीर साहब कीअं बीठो हिते जी बाबा हिते अलाह जी इबादत थो कयां पाणी जो चिश्मो पाणी ताज़ो निकिरे थो वुज़ू करण जी सहूलियत आहे हिते अलाह लाइ वेठो कयां भला कॾहिं को वठी वेठो आहीं जे 30 साल थिया आहिनि हिन चिश्मे तो उथियो न आहियां पाणी पीअंदो आहियां वणनि जा पन खाईंदो आहियां पेट गुज़र कंदो आहियां राति ॾींहुं अलाह जी इबादत कयां थो हीअ लठ खोड़ी अथमि जॾहिं मुंहिंजी लठ साई थींदी सम्झंदुसि अॼु मुंहिंजी इबादत क़बूल थी पोइ हितो उथंदुसि जेसीं लठ साई न थींदी तेसीं हितो न उथंदुसि। बादशाह लथो घोड़े तां बादशाह पंहिंजी लठ हुन चिश्मे ते खोड़ी जे बादशाह फ़कीर साईं मां बि तोसां गॾु थो वियां जेसीं मुंहिंजी लठ बि साई न थींदी तेसीं मां बि न उथंदुसि। बादशाह खे को ख़्याल अची वियो सही लठड़ी खोड़ियईं पोती खिंडाए बादशाह बि नफ़रनि में शुरू थी पोइ केॾी महिल राति थी आधी राति जो वक़्तु थियो त झंग मां रण थी अड़े मदद कयो बचायो अड़े मुंहिंजी मदद कयो बादशाह अचे फ़कीर खे यार उहो मिस्कीन को सॾे थो पियो अलाए को चोर थो पुरेसि अलाए को धारेल थो लुटेसि अलाए को जानवर थो फाड़ेसि हल त हुनजी मदद कयूं वीचारो सॾे थो पियो जी बाबा मां वांदो न आहे मां न लॻुसि जी भेण उथड़ो न मिस्कीन जी मदद कयूं रड़ियूं थो करे पियो
बादशाह खे चई भेण तूं शैतान आहीं छा जो मूंखे इबादत करणु रोकींदो? पर जेके ज़ख्मी मैदान में पिया हज़रत अबू जहम चयो त मुंहिंजी दिल में ख़्याल आयो त इन ज़ख्मियुनि खे पाणी पियारे अचां। कंहिंखे पाणी पियारण ॿिनि नफ़लनि जो सवाबु। ॻाल्हि सम्झो? हज़रत अबू जहम फरमायो त मश्क खली पाणी जी फरे जंग जे मैदान में वियुसि त हिकिड़े ज़ख्मी दाह कई पाणी 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 रोड़ंदो वियुसि। पाणी जी खली मुंहिंजा प्यालो भरियुमि उहो प्यालो ॾिनो मांस जेॾीमहिल हथ में वरितई त परियों ॿिए ज़ख्मी दाह कई पाणी पाणी त हिन उहो प्यालो मूंखे ॾिनो चवंदा हू वधीक उञारो थो लॻे अवल उन खे पाणी प्यार पोइ मूंखे प्यार जाए। वरी पाणी खणी सुभान अल्लाह वरी चे पाणी खणी उन ॿिए वटि पहुतुसि त परियों टे दाह कई पाणी पाणी त वरी हज़रत अबू जहम चए थो उन ॿिए नंबर माण्हू चवंदा हू वधीक उञारो आहे महिरबानी कर अवल उन खे पाणी प्यार पोइ मूंखे पाणी प्यार जाए। जॾहिं वरी उन टे वटि पहुतुसि तेसीं उन जो दम परवाज़ थी चुको हुयो। वरी मोटी ॿिए नंबर वटि आयुसि भला इन खे पियायां जेॾीमहिल मोटी उन वटि पहुतुसि ॾिसां त उन जो दम बि परवाज़ थी चुको आहे। वरी मोटी तकिड़ो उन पहिरें ॾे आयुसि ॾिसां त उन जो सिर बि रब जे हवाले थी चुको आहे। अरे अहिड़े मरण जे टाइम ते शहादत जी घड़ी में बि ॿिए जो ख़्याल आहे ॿिए जे उञ जो ख़्याल आहे त हुन मुस्लमान खे उञ वधीक आहे छो न इहो मुखां वग में बि उन खे पाणी जो ढुक प्यारियो वञे। इहो दई इस्लाम इहो छा आहे ईसार इहो आहे हिक ॿिए जी मदद इहा आहे मुस्लमानी। ऐं तूं छा थो चवीं त भली शइ भलो पाणी मूंखे मिले ॿिए खे मिले न मिले। बनी जे जेको वाटर जे गन ते जंहिंजो हूंदी न बनी अवल भरींदो पंहिंजो पोयनि जे लाइ ॻंढो पोयनि खे पुछड़ी ते तव्हांजी ॻाल्हि नथो कयां मां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि थो कयां मथां ठुल वारा चिड़ी वञो हलिया हा पुछड़ी वारो या ॿुढे या सुके पंहिंजी बनी खे पाणी प्यारींदो पर पोयनि जो ख़्याल न आहे पाण ॿ वारा पाणी जा प्यारे थो ग़रीब खे पीअण जी इजाज़त नथो ॾिए ज़मींदार जो आहे त धिका लॻाए ग़रीबनि जो बि पाणी पाण रोके वञे थो। मुंहिंजा दोस्त इहो ज़ुल्म न आहे बटई थी थिए ज़मींदार सगोरो बटई थो करे त उन मज़ा कमदार जी छली बि जुदा थो कढे। तव्हां वटि आहे रवाज कोन्हे कमदार जी छली बेलदार जी छली ओ ताक़त में जेको हुको रखियो त उन हुके जी छली बि जुदा ॾे ओ ताक़त जो बाबा खर्च हाणे तोखे को मिन खटी आहे हारी त तूं ओ ताक़त ठाही अथई त पाण मुंहुं ॾे न ग़रीबनि मिसकीननि जो रत छो थो चूसी। ओ मुंहिंजा प्री प्यारा ग़रीबनि मिसकीननि जो हक़ न खा पर पुॼई त पंहिंजे हक़ मां बि ग़रीबनि जी मदद कर हीणनि जी हमराही कर मुंहिंजो रब करीम तुंहिंजे मथां राज़ी थी वेंदो। अल्लाह वारनि जो किरदार इहो। हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो ॿुधो अथव जेको हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो तड़ ॾाढो हुयो ॾाढो पर ॾाढो तड़ ॾाढो। हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो राति थींदी हुई त सभिनी मस्जिदुनि में वेंदो वञी मस्जिदुनि जा जेकी मट हूंदा नाद हूंदा उहे पाणी वञी भरींदो पीअण जा पाणी भरींदो वुज़ू जा पाणी भरींदो मस्जिदुनि जा काकूस पायखाना सैयद अब्दुल करीम सोनो पाण पंहिंजे हथनि सां वञी ॿुहारींदो। वरी ॾिसंदो हो कि मस्जिद में को मुसाफ़िर को परदेसी पियल आहे को थकल हूंदो त उनखे
जोड़ा वञी ॾींदो। हुनखे कहिड़ी ख़बर त हे हज़ारनि वली हज़ारनि मुरीदनि जो मुर्शिद सैयद अब्दुल करीम बुलड़ी वारो आहे। हू सम्झंदो त कोई ईअं ई माण्हू आहे, पर पाण बुज़ुर्ग वञी हुनखे ज़ोर ॾींदो, अदा मानड़ी खाधी अथई, चवंदो न सही मानी न खाधी अथव, पंहिंजे हवेली तूं वञी मानी खणी अचे खाराईंदा। को थकल हूंदो हुनखे ज़ोर ॾींदा, को बीमार हूंदो दवा टिकी फोटो हुनखे वठी ॾींदा। ईअं सॼी राति हज़रत शाह करीम सोणे जी पूरी राति ईअं ग़रीबनि जी मदद कंदे मस्जिदुनि जी ख़िदमत कंदे गुज़री वेंदी हुई। तो केतिरी ग़रीबनि जी मदद कई आहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू अंसार अल्लाह, हे ईमान वारो तव्हां अल्लाह जा मददगार बणिजी वञो। अल्लाह जी मदद इहा आहे, अल्लाह जे बाननि जी मदद कई, अल्लाह जी मखलूक जी मदद कई त ॼण तो अल्लाह जी मदद कई। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या मुंहिंजा पिरी प्यारा, इन्हे जज़्बे तहत हिक ॿिए जी हमदर्दी ऐं मदद, इन्हे जज़्बे तहत जमीयत अंसारुल मुस्लिमीन जो बुनियाद विधो। जमीयत जेका अंसारुल मुस्लिमीन जे बारे में तो मजलिस में अॻ में ॿुधो, उन तंज़ीम उन जमीयत जो मक़सद इहो आहे त पंहिंजे इलाइक़े में जेकी ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, ॾुतड़ियल आहिनि, उन्हनि जी मदद कई वञे। छा तव्हांखे इहा ॻाल्हि क़बूल आहे? कंहिंखे क़बूल आहे? हथ मथे हथ खण। इहा ॻाल्हि क़बूल आहे? ग़रीबनि जी मदद कबी, मिस्कीननि जी मदद कबी। पोइ कीअं कबी? उन जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म जमीयत अंसारुल मुस्लिमीन जो ठाहियो वियो आहे। उते वेही गॾिजी सलाह मशवरा कबा, दादा तुंहिंजे इलाइक़े में कहिड़ो मिस्कीन आहे, कहिड़ो ग़रीब आहे, कहिड़ो मोहताज आहे, उनखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उनजी कीअं मदद कजे। उन्हनि जी समाजी मदद या ग़रीब मिस्कीन, मसलन को ग़रीब आहे जंहिंजी न्याणी बालग वेठी आहे, उन वटि जाइज़ ॾाज जे लाइ ख़र्च कोन्हे, न्याणी साल थी वेठी आहे, इन मयार खां उतारे बि नथो त पैसो न आहे, ॾाज ॾावण किथां कयां, त असां ॿियनि मुस्लमाननि जो हक़ आहे न उन ग़रीब जी मदद कयूं। को बीमार थी पियो आहे, उन बीमार वीचारे खे इलाज जे लाइ ख़र्च पखो कोन्हे, जो डॉक्टर ताईं वञे, ठुल जी दवा फ़ाइदो न ॾिनो, डॉक्टर चवंदा बाबा हिनखे लाड़काने खणी वञो। हाणे उन मिस्कीन वटि एतिरा पैसा कोन्हनि जो उन पंहिंजे मर्ज़ जी वञी दवा कराए। पोइ नंढड़ा बचड़ा मासूम, उन जा सगीर बचड़ा आहिनि, पाल खाइण कमाइण वारो इहो हिकिड़ो ई माण्हू आहे, उहो बिस्तरे ते पइजी वियो आहे। हाणे असांजो हक़ न आहे इन ग़रीब जी मदद कयूं, उनजो इलाज करायूं, मदद करणु हक़ आहे या न आहे? उन जे लाइ मुंहिंजो इरादो इहो आहे त तव्हांजे हर ॻोठ में अहिड़ो यूनिट हुजे, हर शहर में, हर ॻोठ में अहिड़ो यूनिट हुजे, उते सभई गॾिजी वेही सलाह मशवरा करे त कहिड़ो ग़रीब आहे, उनजी कीअं मदद कजे, पंहिंजी मदद पाण। इन तरह सां मुंहिंजा दोस्त वरी तालके ते जुदा हुजे, वरी सूबे जे ज़िले जे लिहाज़ सां जुदा हुजे, त तव्हां त मक़ामी तरह वरी तालके सतह ते, ज़िले सतह ते ग़रीबनि मिस्कीननि जी मदद कई वञे। पोइ उन जे लाइ हिकिड़ो माहवार पंहिंजो पाण ते मुक़ररु कयो, जेको जेतिरो अदा करे सघे, मिसलन को 20 रुपया ॾेई थो सघे, को 50 रुपया ॾेई थो सघे, को 100 रुपया ॾेई थो सघे, को 500 रुपया ॾेई थो सघे, हर महीने ते उहो जमा कराए उते ई पंहिंजे यूनिट में। पोइ उहा पंहिंजे सलाह मशवरे सां उते जॾहिं का अहिड़ी ज़रूरत पवे उते उहो ख़र्च कयो, उन ग़रीब जी मदद कयो, या को अहिड़ो दीनी जलसो थिए, या का अहिड़ी दीनी मुहिम थिए, उन में हिक ॿिए जी मदद करण जे लाइ जमीयत अंसारुल मुस्लिमीन जो बुनियाद विधो वियो आहे। मुंहिंजा पिरी प्यारा, इन जे लाइ तव्हांजे ज़िले जेकबाबाद जो अल्हम्दुलिल्लाह अॻवान ज़िले जो सदर हिकिड़ो सैयद सगोरो सैयद अमीर अली शाह बुखारी न चई सुभान अल्लाह। जे सैयद अॻवान हुजनि त बेड़ा ई पार न। हा, सैयद सगोरो तव्हांजे ज़िले जो अॻवान आहे। ऐं मुंहिंजा दा अल्हम्दुलिल्लाह हिते मौलाना अब्दुल हकीम तालके जी बाडी चूंडी आहे, ऐं हिन हाफ़िज़ गुलाम अब्बास ख़ुदा ख़ुशि करे ज़ेब शेर आहे अहल सुन्नत जो। सो हिन बि पंहिंजो जेकबाबाद में यूनिट खोलियो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे त तव्हां हर ॻोठ में हिक ॿिए जी मदद जो हिकिड़ो जज़्बो पैदा
पैदा कयो इन जा यूनिट खोलियो इन जे लाइ तरीक़ेकार तव्हां मौली अब्दुल हकीम सां राब्तो कयो उहो तव्हांखे वधीक सम्झाईंदो ऐं उन अंदाज़ में जेके तव्हांखे तरीक़ो उन पंहिंजे अकाबिर खां मिले उन तरीक़े मुताबिक़ गरीबन मिस्कीननि जी मदद जो जज़्बो पैदा कयो गरीबन जा गमख़्वार मिस्कीननि जा मददगार बणिजी वञो अल्लाह तव्हांखे रिज़्क़ खे वधाईंदो तव्हांजे दीन में बरकतूं तव्हांजे माल में बरकतूं तव्हांजे पोखुनि में रब बरकतूं विझाए ॾींदो पर सही पैसो ख़र्च करणु ख़ुदा जे राह में गरीब जे मथां ख़र्च करणु असां सुन्नियुनि खे एॾो थो ॾुखियो लॻे आखे चमड़ी वञे पर दमड़ी न वञे मरे पियो हिकिड़ो अॻे हुण मरदा पिया आहियूं हुण त ख़ैरात ॾे ॾींदा त पिया अॻे क्या ॾींदई सिर पिया ॾींदा ॿिया क्या ॾियां सिर तो ॾियां ख़ुदा जे अॻियों बाक़ी ॿियो छा ॾियां मुंहिंजा दोस्त सिर ॾिए पियो भाई 5 रुपया न पियो खीसे मां कढे ओ मुंहिंजा पिरी प्यारा त ग़रीबनि जा मददगार बणिजो भला जेकॾहिं कंहिं यूनिट में न आया आहियो तव्हां पंहिंजो दिली जज़्बो रखे पंहिंजे इलाइक़े में जाचे ॾिसो का बेवा औरत हुजे उनजी मदद कयो को यतीम बच्चो हुजे तव्हां हिकिड़ो ई यूनिट बणिजी वञो अंसारुल मुस्लिमीन जो हर को फर्द यूनिट बणिजी वञे ग़रीबनि जी हली वञी मदद कयो ॾिसो को बीमार आहे उनजी दवा करायो को ग़रीब आहे उनजी मदद कयो भला ॿियो कुझु न आहे पैसे जी मदद नथा कयो जानी मदद कयो को पोड़ो माण्हू भरी मथे ते खयूं थो अचे न पियो उन खां वठी उहा भरी कुझु पंधु खणाए हलोसि इहा बि उनजी तव्हां मदद कई भला बस में वेठा आहियो तव्हां सीट ते वेठा आहियो को पोड़ो अछी दाढ़ी वारो को कुराड़ो या को बीमार खड़ो आहे त पाण उथी पियो उन पोड़े खे वेहारियो उनजी इज़त कयो रब तव्हांजी इज़त वधाए छॾी अबे अम्मा जी इज़त कयो पोड़नि जी इज़त कयो नंढड़नि जे मथां रहम कयो पर पखी पखड़ जानवर उन्हनि जी बि रहम ऐं बाज ऐं शफ़क़त कयो मुंहिंजा पिरी प्यारा जेको ज़मीन वारनि ते रहम कंदो आहे आसमान वारो रब उन जे मथां पंहिंजी रहमत ऐं बाज फरमाईंदो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अनफिक मा फिल जैब यातिक मा फिल गैब मदीने वाले साईं फरमायो जेकी कुछ रब तोखे ॾिनो आहे तूं रब जे रस्ते में ख़र्च कर त रब तोखे ग़ैबी तरह रिज़्क़ वधाए ॾींदो मन जाअ बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा जेको हिकूड़ रब जे रस्ते में ॾींदो आहे रब उनखे 10 वधाए ॾींदो आहे पर ॿी जाइ ते रब फरमायो मसलुल लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह कमसल हब उहे माण्हू जेकी अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा आहिनि उन्हनि जो मिसाल दाणे वांगुरु आहे दाणो ज़मीन ते छटींदो आहे त उन हिकिड़े दाणे मज़ा 7 तीला पैदा थींदा आहिनि हर तीले में संग पैदा थींदो आहे हर संग में 100 दाणा हूंदा आहिनि हारी हिकिड़ो दाणो छटींदो आहे मथां रब 700 दाणा तयार करे ॾींदो आहे ईअं रब उनखे वधाए थो जो हिकूण मां 700 गुना ताईं रब उनखे रिज़्क़ में वधाए छॾे थो मदीना मुनव्वरा में हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो टुकार पइजी वियो मींहं वसण बंदि थी विया माण्हुनि जा अन्न ख़तम थी विया माण्हू परेशानी जे आलम में हिकिड़ो असाबी आहे जंहिं अचे मदीने वारे मीर जे मज़ारे अनवर ते मुंहिंजे लजपाल नबी जे क़ब्र पाक ते अची पांदो पाए अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह मुल्क में डुकर पइजी वियो आहे तव्हांजी उम्मत ॾाढी परेशान आहे या रसूल अल्लाह निगाहे करम फरमायो ॻाल्हि सम्झव असहाबी पंहिंजे दुख जी दाह कंहिंखे
खे पे ॾिनी मदीने वारे साईं। अॼु जो मुल्ला तो चवे त या रसूल अल्लाह चयो त शिरक थी वियो, अल मदद या रसूल अल्लाह चयो त शिरक थी वियो। हाणे मुल्ला जी ॻाल्हि वधीक या असहाबी जी ॻाल्हि वधीक? ॻाल्हायो। मुल्ला चए तो या रसूल अल्लाह चवण शिरक आ, पर असहाबी मुझे सोने हबीब जे दर ते अची अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह पंहिंजी उम्मत जी मदद फरमायो। अल मदद प्यारे नबी, प्यारे नबी, जो पुकारे उसका बेड़ा पार है। सारा आलम तालिबे दीदार है, मरहबा क्या रोज़े सरकार है। सारा आलम तालिबे दीदार है। सुभान अल्लाह। उन्हें असहाबी सगोरे हबीबन जे बारगाह में अची पंहिंजे उन्हें दुख दर्द जी ताह ॾिनी आ। असहाबी जो अक़ीदो आ त मुंहिंजो सोणो पंहिंजे मज़ार में हयातुन नबी आ। असहाबन जो अक़ीदो भलो या मुल्ला जो अक़ीदो भलो? पोइ असां या रसूल अल्लाह चवंदासीं, असां सहाबन जे तरीक़े ते हलंदासीं। पोइ जेको फतवा ॾिए त वणेसि पियो ॾिए, पर असां पंहिंजे असलाफ जे तरीक़े खे न छॾींदासीं। असां दरवाज़ा न छुड़ेसूं मोहम्मद अपने दा, अपने दा, अपने दा, अपने दा। असां दरवाज़ा न छुड़ेसूं मोहम्मद अपने दा। सारे सजना को दस देसूं मोहम्मद अपने दा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो असहाबी अर्ज़ कयो आहे, मुंहिंजा दोस्तो हबीबन करीमन असहाबी के ख्वाब में ज़ियारत कराई आहे, महबूबन दीदार करायो आहे। साईं फरमाइनि था त घबरायो न, अॼु शाम तव्हांजी मुश्किल आसान थी वेंदी। न चई सुभान अल्लाह। महबूब जे दर ते जेको सॾे थो दाह जो दाद थिए थो या नथो थिए? थिए थो या नथो थिए? पोइ दा ओ ठुल वारा तूं बि का दाह दर्द वारी करे त ॾिस। ओ सॾड़ा थुक सिक मन दाह जो दाद थिए। है सॾड़ा थुक सिक मन दाह जो दाद थिए। या आस पुजाई दे महबूब मदीने में। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा, मुझे सोने हबीब वटे इन सजड़ा कया। रात थी त असहाबी हिकिड़े के ख्वाब में हबीबन जो दीदार थियो आ। मुझे आका फरमायो त घबरायो न, अॼु शाम तव्हांजी मुश्किल आसान थी वेंदी। शाम थी त हज़रत उस्मान गनी जो काफ़िलो, अनाज जो वापारी काफ़िलो शाम मुल्क मंझा 100 उठण जो अन्न भरजी बोरा मदीने में अची लथा। 100 उठ मदीने पाक में अन्न जा भरियल बोरा अचे पहुता आहिनि। सारे मदीने जा वापारी हज़रत उस्मान गनी वटि आया। हे उस्मान, इहो अन्न असांखे खपाए ॾे, असां रुपए ते तोखे चाराना फ़ाइदो ॾींदासीं। ॿिए चयो असां रुपए ते
8 ना फ़ाइदो ॾींदासीं, कंहिं चयो असां रुपए ते 12 ना फ़ाइदो ॾींदासीं। हज़रत उस्मान गनी चयो त भला अञा बि को आहे जेको मूंखे वधीक नफ़ो ॾिए। जेसीं मदीने जा वापारी इहे वेठा आहियूं, असां इन खां वधीक नथा ॾेई सघूं। मुंहिंजे सोने उस्मान गनी फरमायो हिकिड़ो अहिड़ो बि वापारी आहे जेको हिकिड़े रुपए ते मूंखे 1400 रुपए जो नफ़ो थो ॾिए। न चई सुभान अल्लाह। हिकिड़े रुपए ते 14 रुपयनि जो नफ़ो थो ॾिए, 1400 रुपयनि जो नफ़ो थो ॾिए। पोइ तव्हांखे ॾियां या उन खे ॾियां जेको 1400 रुपयनि जो हिकिड़े रुपए ते नफ़ो थो ॾिए। मदीने जा वापारी त असां वेठा आहियूं, साम्हूं त को अहिड़ो कोन्हे जो एतिरो नफ़ो ॾिए। इहो कहिड़ो वापारी आहे? हज़रत उस्मान क़ुरान जी इहा आयत पढ़ी, मसलुल लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह, उहे माण्हू जेकी अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा आहिनि, उन्हनि जो मिसाल दाणे वांगुरु आहे। जीअं दाणे मज़ा 700 दाणा पैदा थियनि, 700 खे वल्लाहु युदाअफ़ लिमन यशा, रब चाहे त 700 खे 1400 बीड़ करे छॾे। ओॾी महिल हज़रत उस्मान गनी ऐलान कयो त खपाईंदुसि कोन, हे सभु 100 उठनि जा सभु अनाज मदीने वारनि खे मुफ़्त में ॾींदुसि। हेॾो उस्मान जी सखावत, होॾो मदीने वारे मीर जी बिशारत। ओ सॾु करण वारा अॼु शाम तव्हांजी मुश्किल आसान थी वेंदी। सॾ ते मदद थी या कोन थी? पोइ असां बि चवंदासीं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हू त हुते असां बि मदीने शरीफ में रोज़े अतर ते बि पे सजदा कया, पर मुंहिंजो सुहिणो हबीब तो फरमाए मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैय इल्ला बलगनी सौतुहू। को भी मुसलमान कहिड़ी बि जाइ ते हुजे, भली ठुल में हुजे, भली कंदकोट में हुजे, भली कश्मीर में हुजे, कहिड़ी बि जाइ ते हुजे, जेॾी महिल मूं ते सलात पढ़ंदो आहे त उन जो आवाज़ मूं ताईं पहुचंदो आहे। मूं ताईं महबूब ताईं आवाज़। पोइ अचो त उन सोने खे सॾड़ा कयूं, उन महबूब जे पाक बारगाह में इल्तिजाऊं कयूं। उमेद आहे त ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब थी वेंदी। छो त अहिड़ो करीम, अहिड़ो रहीम, अहिड़ो बाछ भरियो नबी असांखे मिलियो आहे, जो रब जो क़ुरान थो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। तव्हांजे जानियुनि मां तव्हांजे नबी आयो आहे, उहो अहिड़ो नबी आहे जो तव्हांजो तकलीफ़ में पवण मुंहिंजे नबीअ खे ॾुखियो लॻंदो आहे। तव्हांजे भलाई जी इंतिहा चाहण वारो आहे, मोमिननि जे मथां वॾी बाछ ऐं वॾे रहम करण वारो आहे। गुनाह उम्मती कंदा आहिनि, पर रोई मदीने वारो रब वटि दुआऊं घुरंदो आहे, रोई करे रब वटि इल्तिजाऊं करे उम्मत तां आयल अज़ाब टारे छॾींदो आहे। मुंहिंजा पिरी प्यारा, हेॾो असांजा गुनाह, हेॾो असांजा क़त्ल, खून रेजियूं, बेहयायूं, ज़िनाऊं, शराब, बेहयाई जा कम, होॾो मदीने वारे मीर जा अॼु बि रोई दुआ घुरण वारा मुबारक हथ। अल्लाह जा अज़ाब टरियो पिया वञनि। ओ अदा अॼु असां पंहिंजे गिरेबाननि में ॾिसूं त छा करे रहिया आहियूं, असांजी ज़िंदगी कीअं बर्बाद थी रही आहे, पर वरी बि रब असांजा ढक ढके छॾिया आहिनि, जो सोने मुहम्मद करीम लजपाल नबी जो सदको। उहो महबूब जो तबरानी शरीफ में हदीस ईंदी आहे त हिकिड़ी राति मुंहिंजा सुहिणा हबीब आरामी थिया निंड मुबारक में त जिब्रील अमीन रब जो पैगाम खणी आयो आहे।
ओ मुझा महबूब जे तव्हीं सुम्ही आराम कंदो त तव्हांजे उम्मत जे लाइ दुआऊं केरु घुरंदो। जेॾी महिल इहो पैगाम मिलियो आहे मुंहिंजा सोना हबीब रात जो ई पंहिंजे हवेली मां ॿाहिरि निकिरी विया आहिनि। पेर मुबारक उघाड़ा आहिनि, दस्तार मुबारक उते रहिजी वई आहे। मुंहिंजा सोना हबीब हवेली खां ॿाहिरि निकिरी विया। फजर थी वियो, असां बि इंतज़ार में त छो महबूब अञा न पहुता आहिनि। मुंहिंजा दोस्तो ख़बर पई आहे त मदीने वारे साईं खे रात को रब जो पैगाम मिलियो आहे। पाण करीम रात जो हवेली मां ॿाहिरि निकिरी विया आहिनि। असां बि ॻोल्हा में फजर पढ़ी तलाश में निकिता आहिनि। उत्तर विया, ओभर विया, ॾखिण विया, ओलह विया, ॻोल्हींदा रहिया पर महबूब किथे बि उन्हनि खे नज़र न आया आहिनि। ॾींहुं सारो ॻोल्हींदे ॻोल्हींदे गुज़री वियो, रात थी वई। असां बि परेशान थी विया। जेके हिकु घड़ी जुदाई न सही सघंदा अॼु सारो ॾींहुं जुदाई में गुज़री वियो आहे। वरी मथां रात गुज़री, ॿियो ॾींहुं थी वियो, टियों ॾींहुं थी वियो। असां बि बेताब परेशान आहिनि। दुश्मनी जो दौर आहे, मथां को दुश्मन महबूब खे ईज़ा न पहुचाए। असां बि ॻोल्हींदा तलाश कंदा हलंदा वतन। हिकिड़े धनार खे ॾिठऊं जेको बकिरनि जो धण पियो चारे। ओ धनार तूं त मुंहिंजो धण चारे रहियो आहे पर असांजो रखवाल, असांजो दिलदार मोहम्मद करीम किथे ॾिठुई, असांजो आका किथे ॾिठुई जो टियों ॾिहाड़ो आहे। हबीबनि जे जुदाई में अखियूं लुड़कारे रहियूं आहिनि। ओ धनार असांखे का ख़बर ॿुधाए मदीने वारे मीर जी ज़ात किथे ॾिठई। ओ मूंखे ॾियो को पुनल जो दसड़ी ॾियो माता या में बेवसड़ी अजूं मूंखे ॾियो को पुनल जो। ओ धनार सोचणे मूंखे ख़बर न आहे तव्हां कंहिंजी ॻोल्हा में आयो पर एतिरी सा ख़बर अथमि अॼु टियों ॾिहाड़ो आहे। हिन सिला जबल जे कार मझां रोअण जो आवाज़ ईंदो आहे। को माण्हू आहिनि जबल में रोए बि थो पियो ऐं इहो आवाज़ थो अचे अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती, अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती। ए अल्लाह मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे। इहो आवाज़ अची रहियो आहे। अॼु टियों ॾिहाड़ो आहे। मुंहिंजे फ़क़ीरनि गाह चढ़ण छॾे ॾिनो आहे। फ़क़ीरनि जो मुंहुं बि इन गार ॾे थी वेंदो आहे। फ़क़ीरनि जे अखियुनि मां बि ॻोढ़ा वही पवंदा आहिनि। ख़बर न आहे राज़ कहिड़ो आहे। असां बि सम्झी विया इहो असांजो आका हूंदो। वञी ॾिसनि त सिल जबल जे गार में लखनि जी दस्तार लथल सिर सजदे में आहे। एतिरो रुनाइल जो गार जी ज़मीन मुंहिंजे आका जे लुड़कनि में आली नज़र अची रही आहे। हबीब रोअण वेठा फरमाइनि था अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती, अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती। हे मुंहिंजा मालिक मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, उम्मत बख़्शे ॾे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो केॾी न बाछा, केॾी न शफ़क़त आहे पंहिंजे ग़ुलामनि सां, केॾो न इंतज़ार आहे पंहिंजी उम्मत जो। ओ मुस्लमान अॼु असां उम्मत जो हाल छा थी रहियो आहे उन सुहिणे खां केतिरो परे पइजी चुका आहियूं। ओ मुंहिंजा मिठा अॼु वक़्तु अथई जो महबूब खे राज़ी करे ॾेखार। महबूब जे उम्मत ते बाज ऐं शफ़क़त सां पेश अच त मदीने वारो साईं तो ते राज़ी थी वेंदो। महबूब खे राज़ी करणु चाहींदो या न? महबूब खे राज़ी करणु चाहींदो न? जे आका खे राज़ी करणु चाहींदो त निमाज़ 5 वक़्त पढ़, चोरियूं छॾ, ज़ोरियूं छॾ, ज़ुल्म छॾ, ग़रीबनि जा हक़ फबाइण छॾ, ग़रीबनि जी मदद कर। महबूब जी उम्मत सां शफ़क़त सां पेश अच। अंसारुल मुस्लिमीन में शामिल थी वञ, मददगार बणिजी वञ। रब करीम तुंहिंजे
तुझे मथा रब करीम भी राजी थी विंदो त मदीने वारो मीर भी राजी थी विंदो। जोक दर जोक, फौज दर फौज जमीयत अंसारुल मुस्लिमीन में शामिल थी ऐं गरीबन जी मदद जो जज्बो खणी हितां उथ, गरीबन जी अमली तरह वञी मदद कर। रब करीम तोखे ॿिन्ही जहाननि में शाद आबाद कंदो। आख़िर में तोखे दावत अर्ज़ रखंदुसि त अॼु राति कंदकोट में महफ़िल आहे, उन में बि शरीक थियो ऐं हर महीने इस्लामी महीने जो ॿियो आचर, हर महीने इस्लामी महीने जो ॿियो आचर दिलबराबाद शरीफ बोरो में महफ़िल थींदी आहे। ॾींहं ॾींहं जो उन महफ़िल में शरीक थियण जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे। अब ही जलसा अज़मत मुस्तफ़ा, अज़मत कोन लिखी रहियो, अज़मत मुस्तफ़ा जो जलसो आहे जंहिंमें हज़रत क़िबला शेखुल हदीस ऐं मुनाज़िर इस्लाम हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम साहब जन सिकंदरी किताब लाजवाब फरमाईंदा। 2 तारीख़ 2 दिसंबर मुताबिक 21 ज़ुल्क़ाद बरोज़